ज़माने जा अहिड़ा हादसा जिन खां बचणु मुमकिन न आहे, उन्हनि जे मुतलिक़ अक़लमंद इंसान जो अमल सब्र ई थी सघे थो। तूफ़ान, खिवण, हवाऊं, सिज जी गर्मी, ॿोॾूं, उन्हनि जे मुतलिक़ इंसान हज़ार हीला हलाए पोइ बि बची नथो सघे। मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह इंसान जी तलक़ीन लाइ हिन मां हिकु अजीब नुक़्तो पैदा कयो आहे। फरमाइनि था त ॾिसो, ही तव्हांजा मादी ऐं जिस्मानी हादसा आहिनि। असांजी ज़मीन इन्हनि सभिनी खे सब्र सां बर्दाश्त थी करे। ऐं इंसान, तूं बि त आख़िरी अहिड़े जिस्मानी हैसियत में हिन ज़मीन जो हिकु जुज़्व आहीं, इन्हीअ धरतीअ माता जो औलाद आहीं। तूं इन्हनि हादसनि जे मुतलिक़ हिन खां सबक़ हासिल नथो करीं? इन्हनि सभिनी हादसनि जे बावजूदु ज़मीन, हिन जी पैदावार ऐं हिन ते ज़िंदा रहण वारा हैवान सभु कुझु बर्दाश्त करण जे बावजूदु बि मौजूदु आहिनि। ज़मीन जे सब्र उनखे ऐं उन जे तालुक़ रखंदड़नि खे बर्बाद त कोन करे छॾियो, ऐं केतिरा हादसा अहिड़ा आहिनि जिन खे तूं आसमानी आफ़तूं थो सम्झी, लेकिन ज़मीन उन्हनि मां ताज़गी हासिल थी करे। ऐं ज़मीन जा हिसा, तूं बि हिन जे सब्र ऐं हिन जे अजर मुतलिक़ सबक़ हासिल कर।